मटियारी शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि, जंहिं करे मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर मल्हा। मटियारी शहर ऐं ॻोठ में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मटियारी शहर जी कुल 78,000 आबादी रखंदड़ वारे शहर में गंदगी जा ढेर लॻी विया, जंहिं सबबि मच्छरनि जो आज़ार वधी वियो। हेल्थ खाते समेत टाउन इंतज़ामिया पिणु अघोर निंड में सुतल। मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत सभिनी शहरनि ऐं ॻोठनि में सियारो ख़त्म थींदे ई मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि मटियारी जे रहासी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर। शहरनि जो निंडूं हराम थी वियूं आहिनि। मच्छरनि जो आज़ार वधण करे मालवंद माण्हू पिणु परेशान आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया खे हर महीने मिलंदड़ करोड़े रुपयनि जी बजट अलाए किथे ख़र्च थी रही आहे। उन हवाले सां मटियारी जे सान्यावंदनि शागिर्दनि तोड़े शहरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मच्छरनि जो आज़ार बिल्कुलु पंहिंजे शहर में हिते आहे तमामु घणो। हिननि मच्छरनि जे लाइ स्प्रे कराए त जीअं मच्छर ख़तमु थियनि त बीमारनि खां पाण बची पवंदासीं। मलेरिया थिए थी, इन सां डेंगू थिए थी, इन करे ही स्प्रे करायो वञे ऐं गंदगी जा ढेर सैनिटरी स्टाफ जेको आहे उनखे एक्टिव कयो वञे। चौधारी घरनि जे स्कूलनि में कॉलेजनि में रस्तनि ते रोडनि ते स्प्रे करायो त इंशाअल्लाह ताला असीं मूज़ी मर्ज़नि खां बची पवंदा। असांजे मटियारी शहर में तमामु घणे वक़्त खां स्प्रे न आहे थियो ऐं जेके गंदगी आहिनि ऐं जेके स्वीपर आहिनि उन्हनि खे सही पघार नथा ॾिना वञनि। इन करे मटियारी शहर में तमामु घणी गंदगी फैलिजी वई आहे, जंहिंजे करे असांजा ॿार नंढा वॾा पोड़ा पका हर को बीमार थिए थो। असीं हुकूमत खां अमलदारनि खां ऑफिसरनि खां मुतालबो करियूं था त असांजे पंहिंजे शहर मटियारी में स्प्रे कराए। शहर में माण्हू जेको सो मच्छरनि जे हवाले कयो वञे, उन्हनि खे हिकिड़ी मच्छर मार स्प्रे बि न कराए सघे। अख़्त गंदगीअ सां दो चार जेके इलाइक़ा आहिनि त उन्हनि में मच्छरनि जो अञा वधीक आज़ार आहे। अञा स्प्रे बि न थी सघे त असां ते बिल्कुलु जेको सो हिकिड़ो मौतमार हमिलो आहे हितां जे माण्हुनि ते। गुज़िरियल 2 महीननि खां वठी जॾहिं खां गर्मियुनि जूं शुरू थियूं ॾिसण में आयूं आहिनि, मच्छर मार स्प्रे न करायो वियो आहे। मच्छर मार फार उन सां मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं मुहलनि में मच्छर घर करे वेही रहिया आहिनि ऐं माण्हू में बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि। नंढनि ॿारनि खे राति जो निंड नथी अचे, जलेबियूं माण्हू इस्तेमालु कंदा पर असरु नथियूं कनि। ख़ुदा वारो करायो वञे त इहे मटियारी मां मच्छरनि जो आज़ार ख़तमु। डिपार्टमेंट खे लिखियो आहे त असांखे दवा अवेलेबल करे ॾियो ऐं कुझु ऑफिशियली मैटर्स हुआ असांजा कुझु ॾींहं जंहिं वजह जे करे असां स्प्रे न करे सघिया आहियूं। पर इंशाअल्लाह ताला मूं अॼु खां वठी टीम ठाहे ऐं अॼु कोशिशि करे अॼु ई शहर में हर वार्ड में ऐं स्कूलनि में जेके पुराणियूं खॾूं आहिनि ऐं डंपिंग स्टेशन आहिनि पुराणा किचिरे जा जिते मच्छरनि जो पैदावार थिए थी, उते बि इंशाअल्लाह दवा जो स्प्रे ऐं डीज़ल सां गॾु असीं हिकिड़ो डेडेनो पाउडर हणंदा आहियूं। इंशाअल्लाह ताला उहो बि असीं छटाए शहर खे साफ़ कंदासीं मच्छरनि। मटियारी जे शहरनि वज़ीर आला सिंध, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजे शहर में मच्छर मार स्प्रे कराए हिन ॿिटे अज़ाब खां बचायो वञे। कैमरामैन ज़ोहेब ख़ासकेली सां गॾु अब्दुल गफूर मल्हा, आवाज़ न्यूज़, ज़िले रिपोर्टर मटियारी।